ज़हर ज़िंदगी ड्रामे में आख़िरकार मीरा जी शादी कंहिंसां कराई वेंदी, लुकमान सां या रबन सां। आख़िरकार मीरा जो घोट केरु थींदो, रबन थींदो या लुकमान थींदो? मां तव्हांखे हिन वीडियो में सॼी हक़ीक़त ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों, असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न आहे त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे वीडियो जे तरफ़। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन पंहिंजे शादीअ जा ख़्वाब ॾिसी रहियो आहे त मूंसां मीरा जी शादी ज़रूरु थींदी। पर दोस्तों, ईअं ई न थींदो। ग़ुलाम पंहिंजे मक़सद में ज़रूरु कामयाबु थींदो ऐं ग़ुलाम मीरा खे बेवकूफ़ करे मीरा जी शादी लुकमान सां ज़रूरु कराईंदो। उनखां बाद में रबन जा हाल अहिड़ा थी वेंदा, रबन हिकु चरियो ऐं पागल थी वेंदो। दोस्तों, छाजे करे त रबन मीरा सां बेपनाह मोहबत कंदो आहे ऐं उन सां प्यारु कंदो आहे। दोस्तों, ख़बर जेकी मूंखे पई त दोस्तनि सां मूं शेयर कई त मीरा जी शादी लुकमान सां थींदी ऐं हिन वक़्तु जेकी ड्रामे जी स्टोरी हली रही आहे, तमामु बहितरीन ऐं तमामु सुठी कहाणी हली रही आहे। नूर ज़हूर साहब जी ऐं फरज़न मलिक खजूर जी डायरेक्टरीअ में ही ड्रामो रिकॉर्डिंग चोथें शेड्यूल जी 15 तारीख़ खां बाद में मीरपुर माथिले में कई वेंदी। दोस्तों, जंहिंमें सिंध जा बहितरीन अदाकार कमु कर रहिया आहिनि, निसार शाह ऐं इन खां अलावा मजू सत्तालाल, आज़म मेंगल, इन खां अलावा सीनियर अदाकार आर्टिस्ट कमु कर रहिया आहिनि। ऐं ॿुधण में आयो आहे त नवां माण्हू बि फरज़न मलिक खजूर जी डायरेक्टरीअ में कमु कंदा। दोस्तों, उमेदु कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। अहिड़ा वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। सभिनी दोस्तनि जी